मुझा दोस्तों सुनी मौलाए कायनात रज़ियल्लाहु ताला अन्हु जब रमज़ान मुबारक बेहदा तो मुझा दोस्तों हिकु रोज़ो सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि इफ्तियार कया और बियो रोज़ो सैयदना इमाम हसन वटि वेंदा बियो रोज़ो मुझा दोस्तों इमाम अब्दुल्लाह बिन जाफर रज़ियल्लाहु ताला अन्हु जाफर रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि इफ्तियार फरमाईंदा मुझा दोस्तों फिर रोज़ा हिक जाए ते वेंदा ऐं मुझा दोस्त उहो सुने मौलाए कायनात मैदान में जॾहिं बीहंदा त आसमान खां आवाज़ ईंदा मुझा दोस्तों ईअं ॿुधायो वेंदो अली जहिड़ो को बहादुर कोन्हे ज़ुल्फ़कार जहिड़ी तलवार कोन्हे मुख़्तसर मुझा दोस्त टाइम हूंदो त मुझा दोस्त को शेर खुदा रज़ियल्लाहु ताला अन्हु इन लाइ मुझा दोस्त घटवत नथो चयो वञे पर उन्हनि जो खाइण में असांजे खाइण में केॾो फ़र्क़ु आहे मुंहिंजा दोस्त इंसान खे सॼे ॾींहं जी बुख हूंदी खाइण पीअण जी तमन्ना थींदी सिजर ते सुठे में सुठो ताम वटि मौजूदु हुजे पर सुनो मौलाए कायनात रज़ियल्लाहु ताला अन्हु सिर्फ़ 3 लुक़मा भरींदा 3 केरा भरींदा वाक़ में मुबारक में विझी करे फरमाईंदा पंहिंजो पाण सबब पाण बयान फरमाईंदा जेकर इन्हे करे खाऊं था तो जॾहिं हिन दुनिया मां असांजो विसाल ते पर्दो मुबारक मटिजे मां हक़ीक़ी मालिक कायनात ॾे वञा हक़ीक़ी ख़ालिक ॾे वञा अल्लाह रब्बुल आलमीन ॾे वञा अल्लाह तबारक व तआला जे हुज़ूर में वञा अल्लाह तबारक व तआला वटि वञा तॾहिं मुंहिंजे पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा मुंहिंजो पेट मुबारक दुनिया जी लज़्ज़त सां ख़ाली सिर्फ़ 3 लुक़मा 3 गिर भरींदा ऐं मुंहिंजा